ईद उल जुहा ते पुलिस, म्यूनिसिपल, पब्लिक हेल्थ, सिहत ऐं लाइव स्टॉक खाते जे ऑफिसरनि जो इजलास थियो। तोड़े मुक़रर कयल अमलदारनि जो मोकलूं रद्द कयूं वयूं। अहिड़े हिदायतनि जो इज़हार फ़ैसिलो डिप्टी कमिश्नर ख़ैरपुर सिफला अबड़ो डीसी ऑफिस जे दरबार हाल में ईद उल जुहा जे मौक़े ते बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण वारनि इदारनि, लाइव स्टॉक, पुलिस, सिहत समेत एसीस समेत ॿियनि लाॻापियल खातनि जे गॾिजाणीअ दौरान कयो। डीसी ख़ैरपुर चयो त ईद जे मौक़े ते बिना इजाज़त क़ुर्बानी जूं खलूं गॾु करण जी इजाज़त न हूंदी। शहर तोड़े तालुक़े में क़ुर्बानी जो उजरियूं ऐं गंदो कचरो वक़्त सिर खणायो वञे। सफ़ाई सुथराई ते मुकमल ध्यानु ॾिनो वञे। हुन चयो त सफ़ाई निस्फ़ ईमान आहे ऐं हीउ शहर असांजो आहे। शहरनि समेत ज़िले इंतिज़ामिया जो फ़र्ज़ु आहे त हिन खे साफ़ सुथरो रखण लाइ समूरनि उपाउ ते 100% अमल दरामद कयो वञे। डीसी ख़ैरपुर पुलिस खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कंदे चयो त स्नैप चेकिंग तेज़ कई वञे ऐं ईद जे ॾियारनि में 18 साल खां घटि उमिरि वारे ऐं बिना लाइसेंस मोटरसाइकिल सवार नौजवाननि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। मस्जिद, इमाम बारगन, ईदगाह ऐं ॿियनि हंधनि ते स्ट्रीट लाइट सफ़ाई सुथराई लाइ कॉन्टीजेंसी प्लान ते 100% अमल दरामद नज़र अचणु घुरिजे। डीसी ख़ैरपुर स्विगी जे सेवक इंतिज़ामिया खे हिदायत कई त अणएलानिया लोड शेडिंग खां पासो कयो वञे ऐं गैस ऐं बिजली जी फ़राहमीअ खे यकीनी बणायो वञे।